अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरंड भरिसां ॻोठ नकर जे रहवासियुनि मज़लूम समीना मला डेरनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब इंसाफ़ लाइ पहुची वई। समीना मला ॿुधाईंदे चयो त 15 महीना पहिरीं मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं लाचार ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मूंखे 7 ॿारनि जो औलाद आहे। मुंहिंजो ॾेर अली शेर ऐं मुंहिंजो भाउ मंज़ूर मला जेके मेरापुर में रहनि था ऐं मूंखे ज़बरदस्ती मुड़ुसु पिया ॾियनि, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे। अॼु अली शेर, मंज़ूर मला, पप्पू मला ऐं एहसान मला मुंहिंजा 6 ॿार मूंखां खसे मूंखे घर मां कढी छॾियो अथनि ऐं मूं ते ऐं मुंहिंजे भाउ हमीद ते कातलाणो हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी कयो अथनि। हुन चयो त मुंहिंजी आला अख़्तियारनि खां इंसाफ़ लाइ अपील आहे त मूंखे मुंहिंजा ॿार मुंहिंजे मुड़ुस जो ॾिनल घर वापसि वठी इंसाफ़ ॾिनो वञे।